नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जियां लखी गुलाम शाह में बि लॉकडाउन जारी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हिदायतुल्लाह। जी हिदायतुल्लाह, जो लखी गुलाम शाह तालको मुसलसल जो 31 जे तौर ते लॉकडाउन लगो पियो आहे, जेको गवर्नमेंट पारां ऐलान करायल हुयो। जेके कुछ शयूं जंहिंमें मेडिकल आहे, जनरल स्टोर आहे, सब्जी आहे, मच्छी आहे, मार्केट आहे, उन खां अलावा खीर ॾही जा जेके दुकान आहिनि, उन खां सवाइ बाक़ी सॼो शहर जेको आहे सो बंदि लॻो पियो आहे। लखी गुलाम शाह तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लखी, वज़ीराबाद, चक, रुस्तम, मुमदाबाग ऐं जली कलवाड़ी, रुक, जहान खान जेको आहे सो मुकमल तौर ते जेके उन जा शहर आहिनि बंदि लॻा पिया आहिनि। उतां जी जेका पुलिस आहे, SHO लखी गुलाम शाह, जहान खान, इमरान ऐं जेको आहे सो चक आहे ऐं रुस्तम, उन्हनि जी जेको आहे अॻुवाणी में चक शहर मुसलसल जेको आहे 31 जे तौर ते बंदि आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे सो लखी गुलाम शाह तालके जे लखी ऐं जहान खान, रुस्तम ऐं चक में 4 जेको आहे सो एहसास कफ़ालत एमरजेंसी जेको आहे सो जेको वफ़ा गवर्नमेंट पारां 12,000 जो ऐलान कयो वियो आहे, उहे सेंटर जारी आहिनि। उते बग़ैर कंहिं कटवतीअ जे 12,000 मुफ़्त ग़रीबनि ऐं मर्द ऐं औरतुनि खे जेको आहे सो मिली रहिया आहिनि। उहा उते जेको आहे सो पुलिस ऐं आर्मी जी निगरानी आहे ऐं उन्हनि जी अॻुवाणी में पैसा जेको आहे सो ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे सो इहा सूरत हाल आहे त जेके लखी गुलाम शाह तालके जे जेको आहे सो 13 यूनियन काउंसिलियूं ऐं उनखां 3 टाउनियूं आहिनि, जंहिंमें लखी, चक, रुस्तम जा जेके मुस्तक़ ग़रीब आहिनि, जेके 31 ॾींहं बि बेरोज़गार घरनि में बंदि वेठल आहिनि, उन्हनि खे राशन न आहे मिली सघियो। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असांखे राशन मुहैया करे ॾिनो वञे। असां 31 ॾींहं जे तौर ते गवर्नमेंट जेको एहतियातनि तौर ते घरनि में बंदि त कयो वियो आहे, पर असांखे राशन न आहे मिली सघियो। असां ग़रीब बेरोज़गार पोर त काॾे वञूं, ऐं हुननि जो इहो ई चवणु आहे या त जेको आहे सो असांखे घरनि खां ॿाहिरि जेको आहे सो ऐलान करायो वञे त असां घरनि खां ॿाहिरि निकिरी पंहिंजो पोरियो जेको आहे सो शुरू में कंदा हुआसीं उहो कयूं, या वरी गवर्नमेंट खां मुतालबो कयो अथऊं त असांखे घरनि में जेको आहे सो राशन फ़राहम